इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद व क़द इहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वद्रिब लहुम मसलन अस्हाबल क़रियह इज़ जाअल मुरसलून इज़ अरसलना इलैहिम इस्नैनि फ़कज़्ज़बूहुमा फ़अज़्ज़ज़ना बिसालिसिन फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलून वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला अदु वला तीरत वला सफ़र वला हाम रवाहुल बुखारी। मुअज़्ज़िज़ बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम दोस्तों बुज़ुर्गों, अल्लाह रब्बे करीम जे कलाम अक़दस जी सूरतुल यासीन जी तिलावत कयम। सूरतुल यासीन वरी फ़ज़ीलत ऐं मर्तबे वारी सूरत आहे। इन सूरत के क़ुरान मजीद जी दिल चयो आहे। क़ुरान मजीद जूं जेतिरियूं सूरतूं आहिनि, हर सूरत जी पंहिंजी पंहिंजी फ़ज़ीलत आहे ऐं हर सूरत जो पंहिंजे पंहिंजे शान नुज़ूल आहे। इन मर्तबे जे एतबार सां सूरत यासीन खे सूरत क़ुरान पाक जी दिल चयो आहे, क़ल्बुल क़ुरान। जहिड़े नमूने सां सूरतुर रहमान खे क़ुरान जी दुल्हन सॾियो वियो आहे। सूरत यासीन ॿुधूं बि था, पढ़ूं बि था, पढ़ायूं बि था, पर कॾहिं गौर ऐं फ़िक्र ई कोन कयोसीं त इन सूरत सगोरी में लिखियलु छा आहे, माना छा आहे, मक़सदु छा आहे, इहा सूरत नाज़िल छो थी। जेकर असां इन मक़सद में कामयाब थी वियासीं, इहा सोच हूंदी त हर क़ुरान जी आयत जंहिंसां मुहबत कयूं था ऐं क़ुरान जी हर आयत सां, हर रुकूअ सां, हर सूरत सां मुहबत करणु घुरिजे। इहो ईमान आहे मोमिन जो ऐं ईमान जी वॾी निशानी आहे त उन सूरत सगोरी जे शान नुज़ूल खे, उन जे तर्जुमे खे, उन जे तफ़सीर खे, उन जे मक़सद खे त सम्झे। बाक़ी ख़ाली क़ुरान पाक ॿुधण ऐं ॿुधाइण सवाबु ज़रूरु आहे। क़ुरान ॿुधिजे सवाबु, क़ुरान ॿुधाइजे सवाबु, क़ुरान पढ़िजे सवाबु, क़ुरान पढ़ाइजे सवाबु, पर असुल में सवाबु त तॾहिं थींदो, अजुर त तॾहिं थींदो जॾहिं क़ुरान खे असीं सम्झूं त हुन में लिखियलु छा आहे। छो त असांजी मादिरी ज़बान त अरबी कान्हे। क़ुरान मजीद नाज़िल थियो मक्के मदीने वारनि लाइ, पर पूरी काइनात जे लाइ। त उन वक़्त जा जेके बाशिंदा जॾहिं क़ुरान नाज़िल पियो थियो त अरबी ॼाणंदा, हर हिकु आयत जी माना हूंदी।
असां अजमी आहियूं, असांखे क़ुरान सम्झण लाइ महिनत जी ज़रूरत आहे। तर्जुमो ॿुधंदा कयूं, पढ़ंदा कयूं, सम्झंदा कयूं, ऐं हर सूरत जी सोच हुजे इहा सूरत छो नाज़िल थी, जो मक़सदु छा आहे। असां वटि त सिर्फ़ु मक़सदु हिकिड़ो आहे, हमरा बीमार थियो, बीमारी मां हालत नज़र में अची वियो, अदान आख़िरी पसान में साह टुटे कोन, सूरत यासीन मुला पढ़ त भला अलाह अॼु त वञे पियो, पर सुठे अंदाज़ में या सहूलियत सां सुकून सां जो रूह परवाज़ थिए। असां वटि सूरत यासीन जी सिर्फ़ु इहा सोच आहे। या घर ठहिरायोसीं नऊं, या का उताक नई ठहिराईसीं, को दुकान ठहिरायोसीं, को कारोबार खोलियोसीं, अब मौली साहब मदरसे जा कुथा बि वठी अचिजां त क़ुरान ख़्वानी कराईंदासूं ताकी घर में, इन दुकान में, कारोबार में बरकत पए। हालांकि क़ुरान त ही पाण पढ़ी न सघियो, असां थी आहियूं टोटी जिन खे चइजे, पाण खां पुॼे कान थी, इहो कमु ॿिए खां था वठूं। अकुल खां कमु वठो त जेको शख़्स पाण क़ुरान पढ़े पियो, महिनत हू पियो करे, पढ़े हू पियो, तूं वरी ॿिए जे लाइ पियो पढ़ाई, उनखे फ़ाइदो कीअं थींदो? तूं ख़ुदि पढ़, तोखे तॾहिं फ़ाइदो थिए। अल्लाह त दिलनि जी मुराद खे सम्झे थो त हूअं त क़ुरान पढ़े कोन थो, पंहिंजे ज़ाती कारोबार में या पैसे वधाइण जे लाइ ही क़ुरान मुंहिंजो पढ़े पियो। अल्लाह त दिलनि जे राज़नि खे सम्झण वारो आहे। न असीं सम्झूं त सही त असीं जेका क़ुरान ख़ानी पिया करायूं या क़ुरान मौलवियुनि खे पंजनि खे घुराए करे असीं पढ़ायूं पिया, को मक़सदु आहे या न? पढ़णो त तोखे हो, महिनत तोखे करणी, सम्झणो तोखे हो, तो इहो कमु बि मौलवी जे मथां हणी छॾियो। त सम्झंदा कयो त क़ुरान पाक जी जेके आयतूं नाज़िल थियूं, सूरतूं नाज़िल थियूं, तुंहिंजो को न को ज़रूरु मक़सदु आहे, शान नुज़ूल आहे। हिकु सूरत यासीन असांखे इन कम में ईंदी आहे, ॿी ईंदी आहे जे बीमार थींदो आहे त सूरत यासीन जो नक्श ठाहे करे कंठ में वधायूं मरीज़ खे, बाबा असांजो हमरा चाक थी वञे। अलाह त बुख कंहिंखे कोन थो मारे न, जे मुला क़ुरान पढ़े तरे बि पैसा वठे, मिलनिसि, मानी बि भली मिले, जे तावीज़ लिखे तरे बि हिन जी सुनत मिले। कंहिंखे बुख त कोन्हे, मन कुदरत वारे त हिकु सिस्टम ठहियलु आहे न, पोइ कहिड़े बि तरीक़े सां हुनखे रोज़ी मिलंदी, जहिड़े नमूने सां घुरंदो। हलाल खाइण वारे खे बि अलाह रोज़ी ॾिए पियो, जेको हलाल नथो खाए तंहिंखे बि रोज़ी मिले पई। अलाह त काफ़िर जो रिज़्क़ बि कोन बंदि कयो आहे, तरीक़ो मुख़्तलिफ़ आहे। क़ुरान मजीद में अल्लाह पाक फरमायो न त इहे ज़ालिम इंसान जेके अल्लाह जे आयतुनि जी ख़रीद फ़रीद कनि था, खपाइनि था ऐं ॾियनि था, वठनि था, इहो खपाइण न आहे। मूं त एतिरनि सालनि माण्हुनि खे पीढ़ी में ॾिठो जिन खे क़ुरान जी बि ख़बर कान्हे का क़ुरान जी माना छा आहे, मक़सदु छा, पर आयत बि कान थी अचे। उहो हिकिड़ी लठ खणी करे उन ते जेको आहे सो सूरत यासीन जो लिखाए करे नक्श चमड़े जे तावीज़ में ॿधी करे पोइ लठ खणी सॼी पीढ़ी में घुमे पियो, पेट जे सूर जे लाइ, चेल जे सूर जे लाइ, मथे जे सूर जे लाइ, बुख़ार जे लाइ तावीज़ खाईंदा आहिनि, बेड़ा ई पार थी वेंदा आहिनि। हा त किरोना जे लाइ तावीज़ लिखी छॾियो अथनि यासीन जो नक्श कढी करे। इहो क़ुरान खे खपाइण न आहे, ॿियो छा आहे? असां समुदाय क़ुरान खे ॻोल्हियूं, तावीज़ ॿधण वारे खे तावीज़ ॿधो पियो आहे, वॉशरूम में बि उन क़ुरान सां गॾु पियो वञे, बाथरूम आहे उन में हले वियो क़ुरान, सूरत यासीन ॿधी पई आहे, अलम शरीफ़ ॿधी पई आहे, कुल अल्लाह ॿधो पियो आहे, सूरह इख़लास जो नक्श ॿधो पियो आहे। ख़ुदा जा बंदा या क़ुरान जी इज़त आहे या नौज़ बिल्लाह मिन्हा ताईं गुस्ताखी पिया कयो। जे लिखियो मुला उहो पहिरीं हूंदो, पोइ तव्हां पोयां वेंदो, दू जहन्नम में। क़ुरान इज़त वारो कलाम पाक आहे, क़ुरान मुक़द्दस किताब आहे, पाकीज़ अल्लाह जो कलाम पाक आहे। उन सां अहिड़ी हालत सां कई नंढड़ो ॿार आहे जंहिंखे पीउ या माउ वेंदी, ख़ासि करे औरतूं तोहम परस्तनि, वहम परस्तनि,
जेकर मौलवी मुंहिंजो घर वारो जेकर फिरी वियो आहे त हुनखे पासो ॾी वरी पाड़े वारी माई खे चयो न मुंहिंजो मुल्ह मुंहिंजो थी वियो आहे मुड़ुसु मञे कोन थो भाॻो तूं मूंसां गॾियल तावीज़ लिखाए ॾियूं ॿारड़े लाइ तावीज़ लिखाए ईंदियूं तावीज़ ॿारड़े खे ॿधल आहे ॿारड़ो पेशाब में लत पत आहे छिंटा क़ुर जे तावीज़ जे मथां पिया पवनि मूंखे ॿुधायो त इहो मुला इहो लिखण वारो लिखाइण वारो इहो ॿधण वारो इहो माउ पीउ ऐं इहो ॿारड़े खे कीअं शफ़ा थींदी जिते क़ुर पाक जी गुस्ताखी हुजे कुरान पाक तावीज़ात लिखल न कुरान शफ़ा लिखियो पिया क़ुर पाक में जॾहिं क़ुर खे पढ़ंदो अमल कंदो पोइ मिलंदी तव्हांखे शफ़ा क़ुर पाक में लिखियल आहे त माखी शफ़ा आहे पर माखी जी बोतल कंध में ॿधी घुमंदो शफ़ा कान मिलंदी जेसीं माखी खे तव्हां न पीअंदो तेसीं शफ़ा न मिलंदी क़ुर खे जेसीं न पढ़ंदो दिलनि ताईं क़ुर खे न पहुचाईंदो क़ुर जे मक़सद ते न हलंदो क़ुर जे क़ानून ते न हलंदो क़ुर जे तर्जुमे खे न सम्झंदो क़ुर जे अहकामनि ते रहंदो तेसीं न थींदी शफ़ा इनमें कोई शक न है कुरान शिफा है वर नज़िल मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मोमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा बेशक असां कुरान नाज़िल कयो शिफा लिन्नास माण्हुनि जे लाइ शिफा आहे रहमतुल ऐं माण्हुनि जे लाइ रहमत आहे कुरान शिफा आहे अल्लाह त निमाज़ खे बि शिफा चयो आहे रसूलुल्लाह फरमायो त निमाज़ शिफा आहे त निमाज़ ॿधबी आहे त निमाज़ पढ़बी आहे न त क़ुरान पाक ते अमल कयो क़ुरान पाक खे पढ़ो सूरत यासीन में इहो ई हुकुम आहे ऐं ॾिसूं त सूरत यासीन नाज़िल छो थी आहे अल्लाहु अकबर क़ुरान मजीद जी आयत पढ़ा त सम्झ में ॻाल्हि अचे फरमाई वज़रिब लहुम मसलन असहाबल क़रिया इज़ जाअल मुरसलून अल्लाह पाक फरमायो मोहम्मद करीम पंहिंजी उम्मत वारनि खे सम्झा वज़रिब लहुम खे पेश कर उन लाइ बयान कर उन्हनि खे ॿुधा त करीअ वारा ॻोठ वारा हा जिन ॻोठ वारनि जे लाइ असां रसूल मोकिलिया रहनुमाई जे लाइ सूरत यासीन जो तर्जुमो ॾिसूं तफ़सील ॾिसूं कुरान छाला नाज़िल थियो सूरत यासीन छो नाज़िल थी मक़सद हिन में छा आहे इज़ जाअल मुरसलून जॾहिं रसूल आया हिन क़ौम वारनि खे सम्झायूं असीं रसूल मोकिले विया आहियूं अंताकिया शहर आहे इटली जे भरिसां जो शहर आहे हिन वक़्त जा बाशिंदा जर्मन ज़बान ॻाल्हाईंदा आहिनि ही उहो ई शहर आहे ही उहो ई करिया आहे जंहिंमें अल्लाह अकबर रसूल मोकिलिया लगातार रसूलनि जे वञण जो मक़सदु कहिड़ो वञे बुदुल्लाह वतक़ूहु अतीऊन हर रसूल जी दावत आहे अल्लाह खां ॾिनी वञो मुंहिंजी इताअत कयो बुत परस्ती न कयो मूर्तियुनि जी परस्तश न कयो तोहम परस्ती न कयो वहम दिलि मां कढी छॾियो दिलेर बंदी करे दीन जी पोइवारी कयो नबियुनि जो चवणु कयो इबादत ख़ुदावंदे करीम जी कयो जिन जा ख़ल्क़ लयो हर नबी जो मक़सदु आहे ही ॿ नबी अल्लाह फरमायो मूं क़ौम वारनि मोकिलिया ताकी हिननि खे सम्झाईं न त दीन ई आहे उन्हनि क़ौम वारनि में हिकिड़ो वहम परस्ती तमामु घणी हुई जीअं अॼु जो मुस्लमान पखियुनि में वहम करे इंसाननि में वहम करे जायुनि में वहम करे जानवरनि में वहम करे वणनि टिणनि में वहम करे उहा क़ौम बि वहम वारी तोहम परस्त हुई उन क़ौम जो अल्लाह ज़िक्र फरमायो ही ॿ रसूल मोकिलिया पर ॿिनि जी ॻाल्हि उनखे सम्झ में न आई फ़अज़्ज़ज़ना बिसालिसिन असां टियों बि रसूल मोकिलियोसीं वाह मुंहिंजा अल्लाह केॾो तूं गफ़ूर रहीम ही कुर्बान वञे अल्लाह जी सिफ़तुनि तां केॾो गफ़ूर रहीम आहे असां केॾा न हजाना फरमान थी वियासीं सुबुह शाम गुनाहनि में गुज़ारियूं पर अल्लाह रब करीम चवंदो आहे मन राहे रात अची करे इंसान जहन्नम जी बाह खां बची करे जन्नतुल फिरदौस में दाख़िल थी वञे ही इनकार थी करे ॿिनी नबियुनि जो इनकार कनि था अल्लाह टियों नबी मोकिलियो मन हिननि जी ॻाल्हि सम्झ में अची वञे
अल्लाह जे नबी न मोकिलिया त मर्ज़ी वारो हो, जे हिकिड़ो नबी मोकिलिया त बि मर्ज़ी वारो, ॿ मोकिली तॾहिं बि मर्ज़ी वारो। अल्लाह टे नबी करे मोकिलिया, हिक जी ॻाल्हि सम्झ में न आहिनि, वरी ॿिए जी ॻाल्हि सम्झ में न आहिनि, वरी टियों मन ही न सम्झाए सघियो त ही सम्झाए, ही सम्झाए न सघियो त टियों सम्झाए। जॾहिं टे नबी विया पर ही बि वॾा नाफ़रमान हुआ, वॾा नाफ़रमान हुआ, पर कम वक़्त चइजनि जिन वटि टे नबी हिकिड़े टे मथे अचनि पर टिनी नबियुनि जो इनकार कयूं। ही ॻाल्हि पर हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वक़्तु आहे, टिनी नबियुनि जो इनकार। असांजे न कंहिं एरिए में कंहिं ॻोठ में कंहिं इलाइक़े में कोई प्रोग्राम कजे वॾो, अब वॾो को मुफ़्ती घुरायोसीं, वॾो आलिम घुरायोसीं, शेख साहब घुरायोसीं, फज़ीलतु शेख घुरायोसीं, वॾा स्टार में असीं लक़ब ॾींदा आहियूं, फिलानो आलिम तो ख़ुशी थींदी आहे, ओ आलिम सगोरो अची वियो, मुफ़्ती बि अची वियो, मौलाना बि अची वियो, अल्लामा बि अची वियो, ख़ुशी थींदी आहे। स्टेज ते वॾा आलिम असांजा वेठा आहिनि, पर एॾा बदनसीब हिननि टे नबी आया। केतिरे किथे आलिम जो शान, किथे अल्लाह जे नबियुनि जो शान, रसूल जो शान। ही टे नबी आया अहिड़ा निभागा जो टिनि नबियुनि खे चयूं तव्हांखे नबी असीं मञण लाइ तयार ई कोन आहियूं, तव्हीं त असां जहिड़ा बशर आहियो। मानी बि असां सां गॾु खाओ, पाणी बि पीओ, शादियूं बि कयो, ख़ुशियूं बि ग़मियूं बि, जहिड़ा तव्हीं तहिड़ा असीं। नबी हुजनि हा त के नूर हुजनि हा, असां मज़ा न हुजनि हा त पोइ मञूं हा। मा अंतुम इल्ला बशर मिस्लुना वमा अंज़ल रहमान मिन शैइन इन अंतुम इल्ला तकज़िबून। तव्हीं त बशर आहियो असां जहिड़ा, रहमान तव्हांखे कीअं मोकिलींदो नबी करे, बशर न हुजो हा त तव्हांखे मञूं हा। अॼु मुस्लमान बि चवंदो आहे त नबी कीअं बशर थींदो। अल्लाह, हे उहे क़ौम वारा बि चवनि पिया तव्हीं नबी कोन आहियो, छो त तव्हीं बशर आहियो। अल्लाह फरमायो जेतिरा मूं नबी मोकिलिया वो आदम जे औलाद मोकिलियमि, आदम बशर आहे, इंसान जो अबु आहे। सभिनि नबियुनि खे पंहिंजो पंहिंजो शान आहे, यादि रखिजो। नबी बशर आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी पर काइनात में नबियुनि रसूलनि जो शान मिड़नी इंसान खां मथां हुआ, पर इन नबियुनि में सभ खां वधीक मथां मान मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे, जेको सैयद रसूल इमाम रसूल। ते करे ही क़ौम वारा चवण लॻा कीअं तव्हांजी ॻाल्हि मञो, तव्हीं त बशर आहियो। हुननि चयो इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, अल्लाह असांखे नबी करे मोकिलियो आहे। जेकर असीं न चूं न बशर हुजूं, तव्हांखे सम्झाए केरु आहे दुनिया जो सलीक़ो। अल्लाह नबी छा लाइ मोकिलींदो आहे? हिदायत जे लाइ, तरीक़ेकार दुनिया जो गुज़ारण जे लाइ। न अल्लाह नबी मोकिलिया हा त माण्हू ज़िंदगी जानवरनि वारी गुज़ारीनि हा, न सोच निकाह जी हुजे हा, न मरणे पढ़ने जी तरीक़ेकार हुजे हा, न खाइण पीअण जो सलीक़ो हुजे हा, न हलाल हराम जी सोच हुजे हा। सभु तमीज़ ख़तम थी वञे हा जे नबी न अचनि हा। नबी न आणण जो मक़सदु इहो ताकि हिदायत मिले काइनात में इंसाननि खे। नबियुनि खे सम्झायो जेकर असीं बशर न हुजूं हा तव्हांखे केरु सम्झाए हा। सोचण जो मक़ाम आहे। इहो अजीब सुवाल आहे, तव्हीं बशर आहियो, तव्हांजी कीअं ॻाल्हि मञूं। जे नूरी मख़लूक़ात हुजे हा त नूर त खाईंदो ई कोन्हे को, खाइण जो तरीक़े तौरु कीअं सम्झाए हा। जे नबी नूर हुजे हा त नबी पीअण खां पाक असांखे पीअण जा तरीक़ा कीअं सम्झाए। नबी त नूर आहे जेको शादियूं कंदो ई कोन्हे को, असांखे शादी बया जो केरु सम्झाए। नूरी मख़लूक़ात त जॾहिं अल्लाह जे अमर सां हुन जूं फोतिगू थी न ख़बर न आहे, पर को नूर या मलाइक फोत थी असां कोन ॾिठोसीं। कीअं जनाज़ा थियनि हा, कीअं तदफीन थिए हा, कीअं कफ़नायो वञे हा, कीअं क़बरनि में वञे हा, कीअं ग़म मल्हाइजे हा, कीअं ॾुखनि जो इज़हार कजे हा, कीअं लवाहिकीन सां ॾुख जो इज़हार कजे हा। ही नबी इंसान हुआ, बशर हुआ, तॾहिं अल्लाह फरमायो मूं बशर नबी करे मोकिलिया ताकि तव्हांखे सम्झाइनि तोड़े तरीक़े
ज़िंदगी पर जे नबी नूर हुजन हा तो आगे समझाए की न सघन हा इन करे तो नबी जेकर नूर हुजन तू नूर शादी का पाका नूर मरने का दुनिया में जॾहिं अल्लाह अमर करे करे मरंदो पर ज़ाहिरी तौर नूरानी मखलूकात को फ़रिश्तो सां मर्द को ॾिठो आहे कंहिं फ़रिश्ते जो असां जनाज़ो कोन ॾिठो आहे कंहिं फ़रिश्ते जी तदफ़ीन तकफ़ीन असां कान थी आहे उन खां बाद में नूरानी मखलूकात खाइण पीअण का वाका असांखे कीअं हू सम्झाइनि हा न बि सम्झाया पर उनखे सम्झ में ॻाल्हि आई हाणे चयूं था तव्हीं जॾहिं खां वठी आयो न असांजे इलाइक़े में त निभाग शुरू थी वियो जेको निभागो हूंदो आहे न उहो सभागे खे निभागो सम्झंदो आहे न बिन खे छा चयूं नोज़ बिल्ला मिना तव्हीं निभाग आयो तव्हीं आया आहियो त असां में निभाग पखिड़िजी वियो आहे इहो भाग निभाग माण्हुनि में इहे सोचूं रखणु नहूसत जूं उन क़ौम जी सोच हुई जिन खे अलाह अज़ाब कयो असां में तरीक़ो आहे न मौलवी जेकॾहिं कोन्हे ओचितो सुबुह महिल सवेर को साम्हूं नज़र ॾियो आहे भेणा मुला ते नज़र पइजी वई अॼु कमु मुंहिंजो थींदो ई कोन को मरी वियो अहिड़ा माण्हू चरिया बि अथव रस्ते में मटींदे जेकॾहिं ॿिलियूं ॿ अची वियूं पाण में विढ़ियूं त वापसि मोटींदो असां ॾे ख़बर यार सफ़रु सुठो कोन गुज़रंदो ॿिला पाण में पियो विढ़िया खिखराट बि कयूं आऊं सफ़र ते वञा कहिड़ो सफ़रु मुंहिंजो थींदो वापसि मोटींदो ओ या तो हम परस्तिया या वहम परस्तिया इहो बि शिरक अथव पखियुनि खे तो हम परस्ती सम्झणु अॼु जो मुस्लमान उन तरीक़े तौर ते पियो हले जेको उन ज़माने जा माण्हू सोचे रखंदा हुआ नबियुनि खे छा चयूं इन्ना ततयरना बिकुम लम तंतहु लनरजुमन्नकुम वलयमसन्नकुम मिन्ना अज़ाबुन अलीम ओ नबी ओ असांजो शहर छॾे हलिया वञो इन्ना ततयरना बिकुम तमाम जान नौज़ बिल्ला मिनहा असांजे निभाग आयो आहे लम तंतहु लनरजुमन्नकुम वलयमसन्नकुम मिन्ना अज़ाबुन अलीम जेकर तव्हां अञा बि ज़िद करे वेही रहियो तव्हांखे पत्थर हणी हणी करे लहू लिहान कंदासीं तव्हांखे इलाइक़े मां बेदख़ल करे रतो छान कंदासीं न बिन कहिड़ो जवाबु ॾिनो ईअं कोन थियो असां असीं मौलवी कहिड़ी बनायो निभाग ओड़े मूंखे चयो अथई ॿुध सोटे में अचे न बिन छा चयो ईअं कोन्हे था निभाग असां में कोन्हे को न कोई असां निभाग खणी ताइरुकुम महकुम इहो निभाग इन करे तव्हांजे अमाल जे करे अमां सां गॾु आहे अमां अमाल सुधारियो अल्लाह जी इबादत कयो तो हम परस्ती ख़तमु कयो शिरक ख़तमु कयो बिदात ऐं ख़ुराफ़ात ख़तमु कयो ठगियूं ठुगियूं ख़तमु कयो कूड़ ॻाल्हाइणु ख़तमु कयो बेवाजिबियूं ख़तमु कयो अल्लाह महिरबानी थी वेंदो तव्हां भाग वारा थी वेंदो ना निभाग ऐं भाग वारो तसव्वुर ख़तमु कयो नहूसत दिलि मां कढी छॾियो पर ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में कान पई अचे न पंहिंजी जे अॼु जे मुस्लमान खे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे ऐं सम्झा थो त हिन दौर जा माण्हू अञा बि ईमान में कमज़ोर थी विया मिसाल ॾियांव पखी नफ़े नुक़सान जो मालिक आहे न उल्लू आहे न उल्लू जंहिंखे पाण छिबुरो चवंदा आहियूं शाल न कंहिंजे घर वीचारो अची को हितां हुतां रुली को उॾामी थी वेहे उथारीस निभागे खे साईं पत्थर जी टा वॾा पिया हुनखे पत्थर नंढा पिया पत्थर छो था मारियो वीचारे खे सी निभागो पोइ छा कंदो की कंहिं न कंहिंजो सिर खणी वेंदो हाणे पखी वीचारो मरे थो ओ सिर खणी ईंदो चई तोखे कीअं ख़बर पई चई सॼो ॾींहुं क़ब्रिस्तान में वेठो आहे न उतां जूं ख़बरूं ते खणी थो अचे क़ब्रिस्तान में मोटी असांजा बि गेले ॾेई वेंदो
तू घर वेहण ॾींस कोन जे घर में वेहे त पत्थर हणीस, ओताग में वेहे त पत्थर हणीस, वण में वेहे त पत्थर हणीस, झंग में ॾिसी त उते ई भॼाईस। पोइ भला हू वीचारनि मोहलनि में वञी पनाह वरितई क़ब्रस्तान में, ॿियो किॾां वेंदो? हाणे क़ब्रस्तान में इन करे वीचारो वेठो आहे त मूंखे ही मुर्दा विढ़नि मूंसां कोन था, वीचारा चुप कयो सुता पिया आहिनि पंहिंजे क़ब्र में, मूंखे तंग कोन था कनि, छां में वीचारो वेठो आहे, छो तूं त हिते सहींस कोन थो। हाणे उन सुरा वीचारो क़ब्रस्तान में लिखियो वेठो आहे, जे ग़लती में अची वियो तूं मारियो भॼाईंसि थो। इन वीचारे जो ॾोह थोरी आहे क़ब्रस्तान में थो वेहे, तो हुनखे विहारियो आहे, पोइ बि हुनखे नथो छॾी त बाबा उल्लू निभागो आहे, वेहण न ॾियोसि, इन करे जो को न को माण्हू खणी वेंदो। कांग आयो को वीचारो क़िस्मत, कांग उॾामी आयो। कांग त पखी आहे, ख़ुशबू आहे गोश्त जी, बुखियो आहे किथां टुकुर को ज़रो मिले पखी खे, अची वेठो तार ते कां 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 भॼाने खे निभागे पखी खे। ते छाजे करे असांजो अॻे ई जेको आहे खोट लॻी पिया, हीअ ॿियो कां कां करे पोइ महिमान न अची वञे। महिमान अलाह जी रहमत हूंदी आहे, इहा वरी साॻियो ॾुर्त जी टुटियो ने कांग ते, कांग खे पासी पथर हणी भॼायूं त मथां जे कां कां जे करे महिमान न अची वञे। इन खां वधीक तोहम परस्ती, इन खां वधीक शिरक, इन खां वधीक अक़ीदो कमज़ोर थींदो त कीअं थींदो? वणनि में तोहम परस्ती। पाड़े में हिकिड़े माण्हू ॿेर जो वणु कटराए छॾियो, ॾे ख़बर तो ॿेर जो वणु कटायो आहे। जेसीं असांजो मुर्शिद आयो, उन मूंखे चयो मुंहिंजो औलाद साईं थिए कोन थो, ते दुआ बाबा घुरूं था, पर ॿेर जो वणु कटाए छॾे, इहो सभागो कोन्हे, निभागो वणु आहे। अरे वन निभागो वण तोखे कीअं ख़बर पई? कि इन करे तकड़ में न को पटको ॿधी अॻियां मटी थो थिए, ॿेर जी अहिड़ी छाल पा जो पटको लाहे छॾींदुसि, कट ने ॿेर जे वण खे। तो हम परस्ती शिरक, इन खां वधीक ॿियो थींदो आहे। हीउ वणु आहे जेको छां थो ॾे, नबी पाक फरमाए त छां वारे वण खे न कटियो वस करे, ताकि हिन में को मुसाफ़िर वेहे, को पखी वेहे, को माण्हू वेहे, तव्हांजी दुआ कंदो। अॼु जा मुस्लमान छां वारा वण कटीनि पिया, तो हम परस्ती में ते वणु चङो न आहे। पूज पत्थर हिकिड़ो वण आहे। अॼु मुस्लमान पूज पत्थर जे छोॾे ते अदावत जा तावीज़ थो लिखे। बाबा ॿिनि माण्हुनि खे विढ़णो आहे, हाँ 5000 हुनजा 5000 हेॾा 10000 रखे थी, साईं कमु थींदो, कमु थींदो, मिठाई हिन खां सवाइ। पोइ पूज पत्थर जेको आहे हिंदुस्तान जो वण, हकीमनि खां उहा ॿूटी मिलंदी आहे। पोइ पूज पत्थर के बाक़ाइदे हुनखे तव्हां ॾिसंदो न, तो वण जो नालो आहे, तव्हां उन छोॾो पटींदो, छोॾे खे लाहींदो, उनजा परदा त पन्नू जे थिए वर्क थिए अहिड़ो थी वेंदो आहे। पोइ उनते नाला लिखबा, फलाणे जो नालो, फलाणी सां दुश्मनी करणी आहे, हिकिड़ो तावीज़ बाबा हुन क़बर जे परियां पूरजां, ॿियो वरी हुन क़बर ते पूरजां, बसि ॿिन्ही में लठियूं ऊबियूं, मुंहिंजो तुंहिंजो कमु थी वेंदो। वरी मिठाई अलॻि ॾेई वञा, अंदाज़ो कजां इहो पूज पत्थर हिकिड़ो वणु आहे जंहिंजो पतो आहे, जंहिंजे पते जे मथां मुस्लमान तावीज़ लिखी करे ॿिए मुस्लमान खे ॾे थो ऐं हू यकीन थो करे, हाणे हिन में दुश्मनी थी वेंदी। ॿुधायो इन खां वधीक शिरक कहिड़ो थींदो? हिंदुनि वारियूं रस्मूं असां वटि, मुशरिकनि रस्मूं असां वटि, पोइ असीं था चऊं त बरकत छो न थी थिए, अलाह राज़ी छो कोन थो थिए? जे झल त नाराज़ थियो पए। हालांकि पाण करीमन छा फरमाए, पवंद ला दुआ भला तियरत वला सफ़र भला। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चइनि शयुनि जो उम्मत खे सम्झाया, ओ उम्मत वारो चइनि शयुनि जो वहम न कजो, छो त मोहम्मद करीम जी उम्मत दिलेरनि जी उम्मत आहे, हिननि खे वहमी न हुअणु घुरिजे। हीअ त दिलेर आहिनि, हीअ अलाह जे ज़ात खां सवाइ ॿिए खां न ॾिजंदा। यादि रखिजो, ला अदवा, हिकु बीमारी ॿिए में बीमारी में मुंतकिल न थींदी जेसीं अलाह जो अमर न थिए। का बीमारी ॿिए में नथी पइजी सघे जेसीं अल्लाह जो हुकुम न थिए। का वबा हिकिड़े मां ॿिए में नथी मुंतकिल थिए जेसीं अल्लाह जो अमर न थिए। न त हू वेठो गॾु हुजे पर बीमारी खे ताक़त न आहे जो ॿिए में मुंतकिल थी वञे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झंग में वञनि पिया, रस्ते में ॾिठऊं उते उठनि चाढ़ण वारो साहबी आहे, या रसूल अल्लाह मुंहिंजो उठनि खे ख़ारस वरितो आहे, पर उन में ई मुंहिंजो उठ आहे जंहिंखे पहिरीं ख़ारस थी, इन ख़ारस जे करे सारा उठ ख़ारस में वकोड़जी विया आहिनि। अल्लाह जा नबी इन उठ मंझान खे ख़ारस थी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणो जवाबु ॾिनो आहे, अहिड़ो बहितरीनु जवाबु न पूरी उम्मत जे लाइ मशाल राह। पाण करीम
करीम ने फरमायो ही तुंजन उठन के त खारस इन उठ मां लगी आ पर बुधा त इन उठ के कीअं खारस लगी किसी यो तो अल्लाह जो हुक्म सा पर अल्लाह जो हुक्म सां जे करे इन उठ के खारस लगी आ न तो बेन उठन ये अल्लाह जे अमर सां खारस लगी आ न चो त ने उठ मजा खारस लगी आ एतिरो ज़रूरु सम्झायो त पाण जिते वबा हुजे उहो माण्हू उन इलाइक़े ॿिए में न वञे ऐं जंहिंमें वबा आहे उहो उथी ॿिए पासे न वञे ऐं उतां जो उते न थिए एहतियात ॿुधायूं पर पाण फरमायो त बीमारी लॻे न लॻे अलाह जे अमर सां आहे ॿिए खे ताक़त न आहे हिकिड़ो इहो अदु आहे अलाह जा नबी ॿी कहिड़ी आहे तव्हां असांखे सम्झायो वसियत कई आहे पाण ला अदवा वला तीरत पाण फरमायो बदफ़ाली बद सोच बद वीचार बाबा ही इन जे करे मूंखे नुक़सानु थियो आहे हिन निभाग जे करे आउं फाथो आहियां कंहिंखे निभागो सम्झनि कंहिंजी सोच में नहूस सम्झनि हिन जे करे मूंखे नहूसत आई आहे हिन जे करे मूंखे तकलीफ़ आई आहे पाण करे न न न न जेका तकलीफ़ तव्हांखे ईंदी आहे अलाह जे तरफ़ां ख़ुशी बि उन जे तरफ़ां त ग़मी बि उन जे तरफ़ां भाग बि उन जे तरफ़ां जेकॾहिं भाग फिटंदो आहे त असांजे अमाल जे करे उहो बि रब करीम जॾहिं नाराज़ थी वेंदो आहे तॾहिं पाण करीमन फरमायो कॾहिं बि सोच न रखो त कंहिंजे करे नहूसत आहे नहूसत वारी सोच न रखो टियों कहिड़ो भला पाण करीमन फरमायो वला सफ़र सफ़र जे महीने के मनहूस न चइजो सफ़र अल्लाह जे महीननि मां महीनो आहे जीअं ॿिया महीना आहिनि हर महीने जी फज़ीलत मतिलबु आहे कॾहिं बि सोच न रखिजो त सफ़र जो महीनो निभागो आहे माण्हू एतिरा ग़लति तरीक़े ते हली विया अॼु जा मुस्लमान कलमे गो सफ़र जे महीने में कई माण्हू जेके शादियूं न कंदा आहिनि इन करे जो शादी कामयाबु न थींदी छो जो नौज़ बिल्लाह मिनहा ही नहूसत वारो महीनो ऐं केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेको जाइज़ हक़ आहे पंहिंजी घरवारी पर उन सां हक़ अदा न कंदा आहिनि मतां को औलाद थी पए मनहूस औलाद थी पवंदो नौज़ बिल्लाह मिनहा उहो बि ग़लति सोच आहे हिकिड़ा अहिड़ा जेके सफ़र जे महीने में सफ़र न कंदा आहिनि इन करे सफ़र कंदासीं मुंतक़िली थींदी हिन घर मां ॿिए घर में वेंदासीं उनखे असांखे निभाग थींदो अॻिते घर ई फ़ाइदो न ॾींदो इन करे जो सफ़र जो महीनो आहे इहे ग़लति सोचूं आहिनि इहो शिरक आहे इहो कुफ़ुर आहे या बिदअत आहे सफ़र जो महीनो अलाह ख़लक़ियो आहे पर भई नहूसत सफ़र जे महीने में न सम्झे असांजे ॿाहिराड़नि में वरी पोड़ियूं नांदड़ियूं ऐं ॾाॾड़ियूं उहे दिला ऐं मट खणी करे पुराणा दरवाज़नि ते भञदियूं ज़ोर सां अमां छा पई करी इन करे अब्बा ऐं सफ़र जे नहूसत खे बि कढां पुराणा मट ऐं दिलनि जे भञण सां नहूसत ख़तमु थिया पोइ त सभिनी खे तकलीफ़ कान थिए हा अॼु त तरक़ी जो दौरु आहे उहो अॻो ज़मानो ख़तमु थी वियो जॾहिं मट ऐं दिला भञिबा हुआ अॼु के फ्रिज भञनि त ख़बर पई पर फ्रिज पोड़ी किथे थी बणे 50,000 जो फ्रिज आहे दिलो भञंदी मट भञंदी पुराणी नादी भञंदी फ्रिज खे हथु ॻाल्हाईंदी मुंहिंजो जदीद दौरु आहे बाबा फ्रिज भञो त को सफ़र जो महीनो ॾुखियो ख़तमु थी वञे इन मट ऐं दिले जो टाइम ई कोन को अॻे टाइम में कमु कंदा हुआ त ग़लति सोचियूं आहिनि मट भञण दिला भञण बाबा सफ़र खे ॿाहिरि पिया घर मां कढूं सफ़र थो निकिरे घर मां ॿाहिरि दिलनि ऐं मटनि जे करे ग़लति सोचियूं आहिनि टी चौथी सोच कहिड़ी आहे पाण करीमन फरमाए वाला यादि रखिजो उम्मत वारो ही जेको पखी आहे जंहिंजो नालो तव्हां सिंधी में चवंदा आहियो चिबरो उर्दू में चइबो आहे उल्लू नालो वठी करे नबी करीम फरमायो इहो पखी निभागो न आहे इनखे निभागो न सम्झिजो मालूम इहो थियो त कुरैश मके वारनि में बि इहे साॻियूं बीमारियूं हुयूं जेके असां वटि उतां बि अचनि सभु बीमारियूं तॾहिं पाण करीम उम्मत वारो दिलेरी सां ज़िंदगी गुज़ारिजो अल्लाह जे ज़ात खां ॾिजो बाक़ी को बि वहम न कजो छो हर शइ जो मालिक लाइ वहम छा जो आहे उनजे अमर सां थींदो आहे इदा अराद शैअन लन यकूल लहू कुन फयकून जॾहिं अल्लाह का बि शइ बणणु चाहींदो आहे हुकुम सादिर कंदो आहे कुन उहा शइ थी पई कुन थी फयकून उहा थी पवंदी आहे अल्लाह लाइ काई शइ मुश्किल न आहे तंहिं करे यकीन अल्लाह में रखो
पर अल्लाह करीम कुरान मजीद में दुआ सिखारिया जेका सैयदुल कौनैन खुद पढ़िया उम्मत पूरी के सिखारे चरी तही पढ़ो कहिड़ी दुआ है कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर तुलजुल लैल फिन नहार व तुलजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यत व तुखरिजुल मय्यत मिनल हय्य व तर्ज़ुकु मन तशा बिगैर हिसाब कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क ओ मुल्क जा बादशाह मुल्क जा शहनशाह कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा जेके चाही बादशाही ॾेई छॾी जेके चाही बादशाही खसे छॾी तोखां केरु पुछण वारो कोन्हे को मुझा अल्लाह जेके चाही त जेके वक्त जा बादशाह उन्हनि खे दर पदरी वाली ज़िंदगी गुज़ारी उहे क़रीबुल वतन थी करे उहे लोधजी करे पंहिंजे मुल्कनि मां निकिरी करे हू कैसनि जे ख़ौफ़ में वञनि हलिया उहे जेल में मोकिले छॾी हिकु बाल जे पोयां रांदीगर ग्राउंड में डोड़ण वारे खे बादशाह बनाए छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क कंहिं गदागर खे अमीर करे छॾी तोखे केरु चवे कि अमीर खे गदागर फकीर करे छॾी तोखां केरु पुछण वारो कोन्हे को तॾहिं फरमाई कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा जेके चाही इज़्ज़त बख़्शी जेके चाही ज़लील करे छॾी जेके इज़्ज़त दीन खे केरु ज़लील करे जेके ज़लील करी तंहिंखे इज़्ज़त केरु ॾे ओ मके वारा इज़्ज़त वारा अबू लहब अबू जहल हुआ पर सैयद कौनैन सां जंग जहिड़ो कयूं अल्लाह खेनि ज़लील करे छॾियो मुहम्मद करीम मिस्कीन आहे यतीम आहे अल्लाह इज़्ज़त मथे कई आहे त नबो जो ताज पाराए छॾी उहे सारा जेके पंहिंजो पाण खे इज़्ज़त मां बि सम्झंदा हुआ उहे हिकदमि ज़लील थी विया मुहम्मद करीम इज़्ज़त ऐं शान सां अल्लाह से नबो जो ताज ॾेई करे ॿुधायो जेको मुंहिंजे नबियुनि सां जंग कंदो आहे जेको मूंसां जंग कंदो आहे उन्हनि खे ज़लील करे छॾींदो आहियां ईमान वारनि खे इज़तूं ॾींदियूं आहियां तॾहिं वरी तो इज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे हथ में ख़ैर आहे ॿिए कंहिंजे हथ में ख़ैर नाहे मना भाग अल्लाह जंहिंजो वधाए उनजी मर्ज़ी आहे जंहिंजो वक़्त आला करे मर्ज़ी जो मालिक आहे अल्लाह सां केरु पुछण वारो कोन्हे को ला युसल अम्मा यफ़अल व हुम युसलून अल्लाह खां केरु सुवाल कोन कंदो आहे अल्लाह तो हीअं छो कयो व हुम युसलून कुल नबी कुल वली कुल सारा नेकोकार अल्लाह मिलनी खां क़यामत जे ॾींहुं पुछा कंदो मर्ज़ी जो मालिक आहे अल्लाह खां केरु पुछा न कंदो व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर तुलजुल लैल फिन नहार व तुलजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यत मुंहिंजा अल्लाह ॾींहं खे तूं राति में दाख़िल करे छॾे राति खे ॾींहं में दाख़िल करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे तुंहिंजो सिज बि तुंहिंजे ताबे आहे चंड बि तुंहिंजे ताबे आहे जॾहिं उभरे तॾहिं बि तोखे सिधो करे चयो अल्लाह उभरां या न उभरां जॾहिं लहे तॾहिं तोखे सिधो करे चयो अल्लाह लहा अल्लाह जे लाइ आसमान ज़मीन में जेके शयूं आहिनि सारियूं लॻे सिधो कंदियूं आहिनि सवाइ इंसान नाफ़रमान जे जेको सिधे खां महरूम रहिजी वियो तॾहिं फरमाई त ही सिज ई चंड मर्ज़ी मालिक जी सां हलंदो जॾहिं चाहे त राति आणे छॾे जॾहिं चाहे ॾींहुं आणे छॾे तुलजुल लैल फिन नहार व तुलजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यत व तुखरिजुल मय्यत मिनल हय्य मुंहिंजा अल्लाह तूं ज़िंदह मां मुर्दो कढी मुर्दे मां ज़िंदह कढी तुंहिंजी मर्ज़ी आहे ही अंडो जंहिंमें पाणी आहे पाणी त मुर्दो आहे उन में कोई साह नाहे इहो अंडो ज़िंदह कुकड़ी मां आयो कुकड़ी त ज़िंदह हुई अंडो त मुर्दो हो इहो अंडे मुर्दे में पाणी बि जेको आहे सो बेजान आहे अल्लाह ताला ने अंडे में वरी बचिड़ो पैदा कंदो आहे तॾहिं फरमाई त ज़िंदह मां मुर्दो
मुर्दो मुर्दे मां ज़िंदा तू अल्लाह खणी तुझी मर्ज़ी आहे वरज़ुक़ मन तशा बग़ैर हिसाब जेके चाहीं रोज़ी ॾी बग़ैर हिसाब जे उनखे अंधनि खे बि रोज़ी ॾी मंडनि खे बि रोज़ी ॾी टुंडनि खे बि रोज़ी ॾी जिन खे हथ न आहिनि तिन खे बि ॾी जिन जा पेर न आहिनि तिन खे बि ॾी जेके डढरी आहे ख़ाली उन्हनि खे बि ॾी रब करीम तुंहिंजी मर्ज़ी आहे जेके रोज़ी ॾी या न ॾी तोखां केरु पुछण वारो न आहे मुंहिंजो नबी इहा दुआ उम्मत खे सेखार हाणे ॿुधायो अल्लाह जे हथ में सभु शइ आहे न पोइ वाम जाया वाम ख़तमु कयो सूरत यासीन जो इहो सबक़ु आहे हाणे ॻाल्हि हली पई छेड़ो हलियो पिए कंहिंजो रसूलनि जो वरी फिरी वापसि पियो अचां हिन चयो असांजो ॻोठु छॾे हलिया वञो ॻोठु त छॾींदा बि कोन को अलाह ॾिसी अमर न थी कई नबी अल्लाह जे राह में शहीद थी विया पर अल्लाह अमर कयो त इन ॻोठ में वञो वञी तबलीग कयो हाणे निकिरजो तॾहिं तव्हांखे जॾहिं हुकुम कयां नबी जो त अल्लाह सी असांखे हुकुम करे हेॾां मोकिलियो आहे जेसी न चवंदो तेसीं कीअं वञूं असीं त अल्लाह जा ताबेदार आहियूं पर तव्हां विढ़ूं त कोन था तव्हां त असांजी झेड़ो कोन्हे को फॾो कोन्हे फसाद कोन्हे असीं चऊं था बाबा शिरक बिदअत छॾियो अल्लाह जी इबादत कयो वहम परस्ती दिलि मां कढी छॾियो चयो न हाणे तव्हांखे मारण खां सवाइ ॿियो चारो ई न आहे तव्हांखे क़तलु कंदासीं हिननि ज़ालिमनि मनसूबो बनायो कहिड़ी सूरत यासीन जो तर्जुमो पियो हले तफ़सीर पियो हले हिननि मनसूबो बनायो उन्हनि नबियुनि खे क़तलु करण जो ही सारा गल थी विया ताके क़त्ल कयूं नबियुनि खे एतिरा नाफ़रमान निभागा जो नबियुनि खे क़त्ल करण जे लाइ तयारु थी विया ॻोठ जे एंड में आख़िर में को शख़्स रहंदो जंहिंजो हबीब नजार नालो हो क़तम ईमान हू फी नफ़्सिही पंहिंजो ईमान हुन पंहिंजे नफ़्स में लिकाए रखियो माना अंदर में मुस्लमान थी चुको हो ॿाहिरि ऐलान कोन कई न पंहिंजी तबलीग हुनखे वणी ॻाल्हियूं वणियूं अल्लाह थी जेके चाहे हिदायत ॾे हिनखे हिदायत मिली कमु कहिड़ो कंदो वाढको कंदो ही वाढो हबीब नजार हबीब चइबो आहे वाढके कमु करण वारे खे ही हबीब हो जेको वाढको कमु कंदो हो अक्सल मदीना ते उन जेके अंताकिया जेको शहर हो जंहिंमें ही रसूल आया हुआ उन शहर जे कुंड में रहंदो हुनजो घर हो छेह ते हबीब नजार खे इतला मिलियो हबीब अॼु नेक इंसाननि खे जेके टे अल्लाह जा बाना आहिनि माण्हुनि खे दावत तबलीग कंदा आहिनि उन्हनि खे क़त्ल करण जे लाइ ॻोठ वारनि जी साज़िश आहे अॼु टिनी खे क़त्ल करण जो इरादो कयो अथनि हबीब उतां दौड़ियो आहे ईमान हुनजे दिलि में मौजूदु आहे ऐं जाहो जलाल में आयो आहे दौड़ंदो अचे थो हबीब चए थो हाय कीअं मारींदा इन नेक बाननि खे अॼु मुंहिंजे ईमान लिकाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे जे अॼु मूं ईमान जो इज़हार न कयो त पोइ कॾहिं कंदुसि दौड़ंदो हबीब आयो कड़ियूं कंदा आहियो न मारियो उते पहुतो सरज़मीन ते हीअ घेराव के बीठा आहिनि छा कयो हिन खे मारियूं था हीअ तव्हांजो दिमाग़ त सही आहे इन्हनि खे नेक माण्हुनि खे मारियो था न तव्हां खां तनख़्वाह घुरनि न तव्हां खां पैसो घुरनि न तव्हां खां पघार घुरनि न तव्हां खां मानी घुरनि न तव्हां खां ख़ैर का शइ तव्हां खां घुरनि कोन था हिनखे का लालच कान्हे का हीअ अव्हांखे हिदायत लाइ आया आहिनि ॿुधाइण आया आहिनि उन्हनि सां तव्हां विढ़ो था बेगुनाह लसन वमाल जामिन अक्सल मदीनत रजुल यसा काल या लैत कौमी यरमून बिमा गफर ली रब्बी वजलनी मिनल मुकरमीन फरमाई त आखिरी छीह खां जामिन अक्सल मदीनत उन शहर जे छीह खां हिकु माण्हू ढूंढंदो आयो जेको हबीब हो ए क़ौम वारो तव्हांखे छा थी वियो आहे हिननि सां विढ़ो था न तव्हां खां तनख़्वाह था घुरनि न पैसा था घुरनि मूंखे छा थी वियो आहे जो आऊं रब करीम जी इबादत न कयां जंहिं मूंखे पैदा कयो आहे क़ौम वारो ॿुधी छॾियो अॼु मूं ईमान आंदो आहे हिननि खे आऊं मारण कोन ॾींदुसि अॻियां अची वियो किथे किथे वञे कटक में अल्लाह खे दिलेरी ॾींदो आहे हिकिड़ो माण्हू मैदान करे बीही रहंदो आहे ईमान जे हिसाब सां साॻियो ई किसो अचे थो जॾहिं नबी करीम ते बैतुल्लाह में हमिलो कयो हो
कुफार मक्का तॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ अकेलो डोड़ी आयो पान करीम जे मथां चंबड़ी पियो पान करीमनि खे बचाइण जे लाइ। हज़रत अबू बकर जा लसव साॻिया हुआ। अतक़ुलून रजुलन यक़ूल रब्बी अल्लाह, ओ ज़ालिमो उन शख़्स खे क़त्ल था कयो जंहिंजो नारो इहो आहे त मुंहिंजो अल्लाह अकेलो आहे, रब्बी अल्लाह। ही मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तव्हां खां का लालच नथो रखे, न दौलत थो घुरे न तनख़्वाह थो घुरे, न हिनखे का लालच आहे। हीउ त तव्हांजी ख़ैर खाई पियो करे, हीउ चए पियो त मुंहिंजो रब अकेलो आहे, तव्हां बि उन जी परस्तश कयो। तक़्तुलून छा उनखे था क़त्ल कयो। नबी करीम खे छॾे करे हज़रत अबू बकर ते शुरू थी विया। एतिरो मार अबू बकर सिद्दीक़ करे 3 ॾींहं ताईं अबू बकर सिद्दीक़ बेहोश हो। जॾहिं होश आयो पुछा कई त पोइ साईं तव्हां सही अबू बकर ठीकु आहीं? मूंखे परवाह न आहे, मूंखे ॿुधायो त नबी करीम सही आहे। 3 ॾींहंनि जे होश खां पोइ नबी करीम जी पुछा पियो करे। इहा मोहबत हुई त हिन छा कयो, हबीब नजार हुननि खे बचायो। नबियुनि खे छॾे करे हबीब नजार खे धक हयूं, उनजी सिसी धड़क आंधा थी निकिती। अल्लाह ऐलान करे छॾियो आसमान ते, सूरज यासीन में मौजूदु आहे। फरमाई जीअं हबीब नजार शहीद थो थिए, अल्लाह ताला हुनखे जन्नत अता थो करे। उनमें रड़ करे दाम करे जन्नत में साॻिया हाल हाय काश या लैत क़ौमी यअलमून, काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पए हा त अल्लाह ताला तौहीद में केॾी भलाई रखी आहे। अल्लाह नेकी नेकोकारनि जी केतिरी इज़त कई आहे। अल्लाह कहिड़ो बहितर रस्तो रखियो आहे जो आऊं जन्नत में दाख़िल थी वियो। काश मुंहिंजी क़ौम वारनि खे केरु ॿुधाए। शहीद करे छॾियो अथनि, घर दुनिया वारा ख़त्म थी विया, ॿार यतीम थी विया, घरवारी बेवा थी वई, हबीब शहीद थी वियो। पर जन्नत में बि इहा सोच आहे त काश इन्हनि खे ख़बर पइजी वञे, न त असीं हूंदा चवंदा त भाऊ कोई मरे मूं जो छा वञे त मूंखे मारी मूंखे नुक़सानु न। पर हीउ अलाह जो नेक बानो आहे। उते अलाह फरमाए थो जन्नत में ॾिसण खां बाद में हबीब चए पियो काश मुंहिंजी क़ौम वारनि खे केरु सम्झाए त हीउ रस्तो भलो। अल्लाह पाक को उन क़ौम जे मथां हिकिड़ो अज़ाब आहे। उहो कहिड़ो हो? क़ुरान मजीद में अल्लाह ताला सूरत यासीन में साॻियो ज़िक्र फरमाए हिननि जॾहिं ज़्यादती करे हबीब नजार खे शहीद करे छॾियो, अल्लाह नाराज़ थी पियो। छो जो हिननि पंहिंजी दिलेरी तो हिकिड़ो माण्हू कमज़ोर आहे ॻोठ जो वीचारो जे कलमो भरियो आहे, अल्लाह जो नारो हुयो अथसि, हिननि वरी दिलेरी सां हुनखे शहीद कयो। अल्लाह पाक वटि खे वॾो अज़ाब हुनखे करिणो ख़बर पए त केतिरी में वमा अंज़लना अला क़ौमिही, फरमाई वमा अंज़लना आसमान कना, वॾे में वॾो अज़ाब कोन आयो, पत्थर कोन बरसिया, बाह कान भरी, ज़मीन मां पाणी निकिरी करे उबली करे हिननि खे न ॿोड़ियईं। फरमाई पर इल्ला सयहतुं वाहिदा, फ़रिश्ते क़यामत जो फ़रिश्ता हिननि जी दिलेरी खे त ॾिस चकाल करे। जीअं फ़रिश्ते हिकिड़ी दाह कई, एॾी फ़रिश्ते जी दाह हुई। किन किताबनि लिखियो आहे त हज़रत जिब्रील में रड़ कई हुई, अहिड़ी दाह कई, अहिड़ी धाड़ कई, एॾो आवाज़ हो, उन आवाज़ जो एॾो ख़ौफ़नाक आवाज़ हो जो हुननि क़ौम वारनि जा ज़ालिम जूं अखियूं निकिरी आयूं, कलेजा दिलि फाटी पई, जो जिते हो ते किरी पियो। अल्लाह पाक फरमाए त ॾिसो तव्हां में एतिरी देरि आहे बसि, न को पत्थर वसिया, न को बाह में तई सड़ियो, न को पाणी तव्हांखे ॿोड़ियो, न को ज़ुल्ज़ुलो आयो, पर हिकिड़े फ़रिश्ते दाह कई, रड़ कई, एतिरी तव्हांजी दिलेरी जो तव्हांजा जिगर फाटी पिया, दिलि फाटी पई, अखियूं ॿाहिरि निकिरी आयूं। अल्लाह पाक फरमाए हिननि खे सज़ा मूं इन करे ॾिनी जो हिननि ज़्यादती कई। अहिड़ो साॻियो वाक़ियो आख़िरी थो अचे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे मौक़े ते नेक ख़ातून जो ॿुधो हो। केरु? पाण करीम फरमायो मेराज जे मौक़े ते अल्लाह ताला मेराज नसीब कयो। हिकिड़ी अहिड़ी ख़ुशबू मूंखे सूंघण में आई, अहिड़ी ख़ुशबू, अहिड़ो अतर, अहिड़ो मुश्की अंबर कॾहिं महसूसु मूं कोन कयो। जिब्रील खां सुवाल कयमि, जिब्रील हीअ ख़ुशबू कंहिंजी आहे? हीअ अर्श अज़ीम ते केॾी ख़ुशबू आहे? हीअ 7 आसमाननि खां मथे ख़ुशबू आहे। आख़िरकार हीअ ख़ुशबू मुअत्तर इलाइक़ो कयो, कहिड़ी ख़ुशबू आहे? हज़रत जिब्रील अमीन फरमायो अल्लाह जा नबी हीअ ज़मीन ते दफ़न थियल औरत जे क़ब्र मां ख़ुशबू थी आहे।
पाण फरमायो त जिबरील इहा कहिड़ी औरत आहे नसीबन वारी जिनजी क़ब्र मां हुबकार ख़ुशबू बि अचे, जेका अतर अंबर सेंट परफ्यूम इन सभिनी खां बहितरीन ख़ुशबू, एॾी मूंखे ख़ुशबू करे महसूसु कान थी, हीअ कहिड़ी औरत आहे? हज़रत जिबरील फरमायो या रसूल अल्लाह, हीअ बानी हुई, हीअ फिरौन जे घर में बानी हुई, जेका फिरौन जे घर जो कमकार कंदी हुई। फिरौन जी न्याणी खे कंगो बि ॾिनई, कंगो ॾींदे ॾींदे कंगो हथ मां छॾाइजी वियो। हिन औरत जे ज़बान मां निकितो बिस्मिल्लाह करे कंगो खणे थी। अॼु असांजे औरतुनि जे ज़बान ते बिस्मिल्लाह आम हुजे। मर्दनि जो इस्लाम में सिर्फ़ु मक़ाम न, मर्दनि जूं रुगो शहादतूं न आहिनि, मर्दनि क़ुर्बानियूं कोन ॾिनियूं आहिनि, पर इस्लाम में औरतुनि जो बि वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। ही फिरौन जे घर में रहण वारी आहे, ही बानी आहे। ओॾी महिल जो कंगो खणी न बिस्मिल्लाह, फिरौन जी धीउ चवंदी आहे तो मुंहिंजे अब्बा जो नालो वरितो आहे, माना शुरू कयां थी अल्लाह जे नाले सां, मुंहिंजे अब्बे जो नालो वरितो अथई। हू चवणु लॻा न न न न, तुंहिंजो अब्बो अल्लाह थी नथो सघे, अल्लाह रब करीम आहे जेको सतनि आसमाननि खां मथे आहे, तुंहिंजो बि रब मुंहिंजो बि रब आहे, तुंहिंजे अब्बे जो बि रब आहे। की वो अब्बा की उहो ख़ुदा ई जेको आहे दावा थो करे पंहिंजी दावा में कूड़ो आहे, ही उहो ई रब आहे जंहिंजी मूं ॻाल्हि कई आहे, जेको मूसा जो रब आहे, मूसा जो नबी आहे। ही छोकिरी वई पीउ खे जीअं अब्बा, उहो पाण वारी बानी आहे न, उन मूंखे कंगो बि ॾिनो, कंगो किरी पियो। ॿार राति ख़बर ॿुधाईंदा न थोरी घणियूं, हीअ ख़बर कई अथसि। हा बानी खे घुराई, चई कहिड़ियूं ख़बरूं बि करी, मूंसां जो तूं ईमान आंदो आहे छा, मूंखां वधीक को रब आहे? चवणु लॻी बादशाह तूं बादशाह सलामत आहीं। चई पाऊं अलाह कोन अचे, तूं अलाह कीअं थींदे, तूं अलाह जी मख़लूक आहीं, अलाह ख़ालिक आहे, पाण सभु मख़लूक आहियूं। हू सम्झाईंदी आहे फिरौन खे, चई मजाल आहे तो बानी खे जो मुंहिंजे साम्हूं थी चई तूं ख़ुदा कोन आहीं। ही मिस्र में जेके नहरूं मुंहिंजी मर्ज़ी सां बि वहनि, आउं रोज़ी ॾियां तव्हांखे न ॾियां त बुख मरी वेंदो, तूं ओड़ी ॻाल्हि बि करी, हाणे तुंहिंजो ख़ैरु न आहे। उन औरत जो जीअं तोखे खपे तीअं करे छॾ। फिरौन चवंदो आहे कढ़ो तयारु कयो वञे, देग में तेल गरम कयो वञे। उन देग में तेल गरम कयो आहे, उन औरत जूं ॿ न्याणियूं नंढियूं आहिनि, पहिरीं न्याणी खे वठी करे उन देग में उछलींदा आहिनि, उहा 25-25 गोश्त ॾी वेंदी आहे। ठही हशर तुंहिंजी धीउ जो, हाणे ॿी धीउ जो बि हशर साॻियो थींदो, मुड़ी थी कान थी मुड़ी। इहो चवणु लॻी न न न फिरौन अञा बि मुंहिंजो ईमान मज़बूत थी वियो आहे, अल्लाह जी राह में मुंहिंजी न्याणी क़ुर्बान थी वई आहे, जेकॾहिं मूं क़ुर्बान ॾिनी त का वॾी ॻाल्हि न आहे। अल्लाह जे अमर जे लाइ आउं ज़िंदगी पंहिंजी ख़तमु करण जे लाइ तयारु थी वई आहियां। हू ॿी न्याणी खे वठंदा आहिनि, वरी साॻे कड़े में उछलींदा आहिनि, उहा 25-25 गोश्त टुकड़ो थी वेंदी आहे। हुनखे चवंदो आहे हाणे ॾे ख़बर, हाणे तुंहिंजो नंबर आहे, तुंहिंजो छा इरादो आहे? हे चवणु लॻंदी आहे अञा बि इरादा मुंहिंजा मज़बूत थी विया। ईमान वारा माण्हू अल्लाह जा इरादा मज़बूत थो रखे, कंहिं तकलीफ़ में मुड़ंदा कोन, पर अल्लाह ईमान जी तौफ़ीक़ ॾे न। हमेशह तौफ़ीक़ जी दुआ घुरंदा कयो, ऐं इहा बि दुआ घुरो अल्लाह अहिड़ी आज़माइश असां ते न रखे जेका असीं न बर्दाश्त करे सघूं। अॻे जेकर ज़ालिम हाकिम हा त मोमिननि जो ईमान बि एॾो मज़बूत हो, असांजो त हाल ई पूरो सूरो आहे। थोरी गर्मी जून जुलाई में त साईं आउं शुगर तो मतिलबु साह थो वञे, रोज़ो केरु रखे। थकिजी था पिया, थकिजी सॼो ॾींहुं था कमु कयूं, पोइ मौली साहिबु हा निमाज़ पढ़ंदासीं बाबा जी त थका पिया आहियूं। पढ़ंदे पढ़ंदे निमाज़ 5 वक़्त पढ़ंदड़ इशा में सुम्ही रहियो, मगरिब में सुम्ही रहियो, भाउ निमाज़ तूं पढ़ंदड़ यार कमकार घणो कयूं, थकिजी पिया सुम्ही रहियो, ख़ुदा जा बंदा हीउ तुंहिंजो को हीअ आज़माइशूं जेको वठजण जे लाइ, कटजण जे लाइ, सड़ण लाइ तयारु आहे, जन्नत हुनजो इंतज़ार बि करे। हे और चवणु लॻी मुंहिंजो 2 न्याणियूं शहीद थी वियूं। फिरौन हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका मुंहिंजी मञणी पवंदी, कहिड़ी?
इहा आहे त जेकर मुंहिंजे नियाणियुनि खे तो उछले छॾियो आहे, हाणे मुंहिंजे साम्हूं तड़पी तड़पी शहीद थी वियूं आहिनि, पर मुंहिंजे शहादत जे इरादे में का बि तब्दीली कान आई आहे। आऊं शहीद थियां, भले मूंखे इन तरह सां शहीद करी मुंहिंजो साह निकिरी वञे, पर मुंहिंजी हिकिड़ी वसियत आहे जेका तोखे मञणी पवंदी। चवंदो कहिड़ी आहे? चवंदो जॾहिं आऊं मरी वञा त मुंहिंजी क़बर में मुंहिंजूं ॿई नियाणियूं गॾु दफ़न कजो, हिकिड़ी क़बर असांजी बनाई वञे। थियो बि ईअं, अल्लाह जा नबी इहे फिरौन जे पानी खे तड़पाए तड़पाए शहीद कयो हो, उहा उनजी क़बर बि उनजे नियाणियुनि जी क़बर आहे, या इन ई क़बर मां अहिड़ी अल्लाह ताला ख़ुशबू मोकिली आहे जो अॼु ख़ुशबू आहे पूरी ज़मीन खे मुअत्तर करे आसमान ते ख़ुशबू पहुती आहे। उहा इन कमज़ोर ऐं बानी जी ख़ुशबू आहे क़बर जी। पाण फरमायूं सुभान अल्लाह, पाण करीम जी साहबनि खे ॿुधाए त मुंहिंजा साहबियो इहा औरत हुई जे अल्लाह जे राह में क़ुर्बानी ॾिनी। अल्लाह उनजो एज़ाज़ एॾो बख़्शे, क़यामत जे ॾींहं ताईं उनजी क़बर मां ख़ुशबू फूटिजी पई। इलाइक़े में त ख़ुशबू आहे, पर अर्श अज़ीम ते बि इन औरत जे क़बर जी ख़ुशबू आहे। इहो छाजो मसइलो हो? इहो तौहीद ते पुख़्तगी, इहो ईमान मज़बूत करणु, इहे तोहम परस्ती खां हटणु, शिरक खां नफ़रत करणु, बिदअत खां नफ़रत करणु। इन करे उन्हनि माण्हुनि जो अल्लाह ताला मक़ाम बाला करे छॾियो आहे। त सूरत यासीन जो दर्स असांखे इहो आहे, तौहीद जो दर्स। तोहम परस्ती खां बचो, बिदअत खां बचो, खुराफ़ात खां बचो, अल्लाह रब करीम ते पूरो कामिल ईमान आणियो। इंशा अल्लाह ताला जॾहिं तव्हांजे दिलि में पुख़्तगी सां तौहीद मज़बूत थी वेंदी त कंहिं शइ खां तव्हां कोन डिॼंदो सवाइ अल्लाह जी ज़ात खां। अल्लाह ताला खां दुआ घुरो, अल्लाह ताला मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।